सिंदड़ी तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में ॿोॾ ऐं बरसाति जो पाणी गुज़िरियल 1.5 महीने खां बीठल हुजण करे मुतासिरीन सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन हवाले सां ॾिसूं था असद शर जी रिपोर्ट। मौजूद तालुके सिंदड़ी जी यूसी इस्माइल कुंभार जंहिंजा मुख़्तलिफ़ ॻोठनि सलेमान खासकेलिया, अब्दुल्ला नोएडिया, मीर अब्दुल्ला टालपुर समेत कच्चो कोट ऐं हुसैन कालरू समेत केतिरा ई ॻोठ जेके आहिनि त गुज़िरियल 1.5 महीने खां मथे अरसे ताईं जेको आहे हिन इलाइक़नि में पाणी बीठो आहे, मगर हिननि जी जेको आहे सिंध सरकार तरफ़ां या वस वारनि तरफ़ां का बि हिननि जी वार न कई वई आहे। उन हवाले सां मुतासिर ॻोठाणनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बुढ़ा सब बुढ़ा पिया आहिनि, पाणी जाम बीठो आहे, फसल जो आमदनी कोन थींदी थे, का बि न का चेट थींदा न का कती सामी कोन थींदी है, आमदाद मिली है न का शइ कोन मिली है, ॿियो न को बुढ़ी फसल यकम कतियूं चेट कोन थींदा असां वटि, ॿियो कुझु कोन थींदो, फसल का शइ कोन थी है, बुढ़ी आहे, ॿियो न को घर में का शइ का शइ कोन निकिती है, खता मिलिया बि जो कुछ कोन मिलियो असांखे। हाँ, राशन पानी हिकड़े चक्कर मुले ही ॾिनो तूं। पहिरीं असांखे बीमारी तंग कया था, हींअर बरसाति तंग कया है, बच्चा रोड ते ले वेठा आहियूं बुख ते, पानी पे मिले तो ऐं बुख जाम है असांखे, ओ त जेको मदद असांजी करो। कुछ कोन मिलियो, कार्ड लिखी आहे असांजा, उते बि लिखी आहे, हिते बि लिखी आहे न, ऐं सिंध हुकूमत जे तरफ़ां कल टियों ॾींहुं आया असांखे कुझु टाल पथरियूं कुझु ॾेई आहिनि, पंहिंजो छा चवनि खथा बथा खथा मच्छरदानियूं ॾेई आहिनि, बाक़ी राशन पाणी असांखे कोन मिलियो आहे। मीर अब्दुल्ला टालपुर मुंहिंजे पसे मंज़र में नज़र अची रहियो आहे, जेको मुकमल तौर गुज़िरियल 1.5 महीने खां पाणीअ जे अंदरि आहे। अब्दुल्ला नोएडी समेत मुख़्तलिफ़ जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि। गवर्नमेंट जी तरफ़ां हिननि जी ॻोठनि जो पाणी जो निकाल जो को बि बंदोबस्तु न आहे कयो, न ई मुतासिर ॻोठाणनि खे को रिलीफ ॾिनो आहे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिननि जी मालिकी करे हिननि जी फौरी तौर इमदाद कई वञे। असद शहर, टाइम न्यूज़ सिंदड़ी।